नर नंगो नारी लज। दोस्तों हिकिड़ो शहज़ादो हिकिड़ी घिटीअ मां लंघियो त हिक दर ते सुहिणी ज़ाइफ़ा नज़र आयसि। ॾिसण शर्त ई मथसि आशिक़ थी पियो। औरत हया खां यकदम अंदर हली वई। मर्द पाण न पले सघियो। अण पुछो ऐं रीह सॼो संदसि पोयां घर में घिड़ी पियो। औरत घर में हिकिड़े नंढड़े ॿार सां तरसियल हुई। मर्द माण्हू की न हुयुसि। गैर मर्द खे घर में आयल ॾिसी चयाईंसि त मूं तोखे अंदर अचण जो इशारो न ॾिनो आहे, पोइ कीअं अण पुछियो घर में घिड़ी आहीं? चयईं मां तो ते आशिक़ थी पियो आहियां। मर्द दलील ॾींदे चयुसि त तो लाइ पाण ॾियण जे लाइ तयारु आहियां। औरत खे मर्द खां 40 भेरा नफ़सानी ख़्वाहिश हूंदी आहे। औरत रद्द ॾींदे चयुसि तंहिं हूंदे बि मां सबुर सां पंहिंजे घर में वेठी आहियां ऐं तूं लोढ़ा लताड़ींदो थो वतें। मर्द वराणियो त मां पाण नथो पले सघां। औरत रहड़ ॾींदे चयुसि त नर नंगो नारी लज। इन खां अॻे जो मुंहिंजो मुड़ुसु पहुचे हितां हलियो वञ, न त पाण त वयल में पवंदे पर मूंखे बि ॾचे में विझी छॾींदे। मतिलब त औरत खे लज या हयाव आहे, जॾहिं त मर्द बेसब्रो ऐं उॿहरो आहे। मर्द जी सूंहं मर्दानगीअ में आहे, औरत जी सूंहं हया में आहे। वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूरु कजो।